दोस्तों, चीन जे माहिरनि सोचो त झिरकियूं ऐं झार असांजो अन्न खाई वञनि थियूं। उन जे लाइ असांखे घुरिजे त झिरकियुनि खे ऐं झार खे मारे छॾिजे ऐं पंहिंजो अन्न बचाइजे। उन खां पोइ चीन जे हिकु सूबे में हुकूमत आर्डर जारी करे छॾियो त तजुर्बे तौरु झिरकियूं ऐं पखी मारे ॾिसो ऐं पोइ ॾिसो त अन्न जो एवरेज केतिरो थो थिए। पोइ पूरे सूबे में उन्हनि झिरकियुनि मार मुहिम शुरू करे छॾी ऐं सभु झिरकियूं ऐं पखी पकिड़े उन्हनि जॾहिं मारे छॾिया। ख़ुदा जो करिणो ईअं थियो जो जेको हर साल अन्न लहंदो हुयो उन अन्न जी चौथी पती बि उन्हनि खे न मिली। उतां जे माहिरनि खे जॾहिं उहा ख़बर पई त उहे ॾाढो परेशान ऐं हैरान थी विया त अन्न थोरो छो लथो आहे। हालांकि असां सभु पखी ऐं झिरकियूं मारे छॾिया आहिनि, उन जे बावजूद बि अन्न थोरो छो लथो आहे। उन खां पोइ उन्हनि साइंसदाननि खे गॾु कयो ऐं चवणु लॻा त तव्हां खोजना कयो त आख़िर माजरा छा आहे। साइंसदाननि जॾहिं रिसर्च करे ऐं गवर्नमेंट खे जेका रिपोर्ट ॾिनी उन में इहा ख़बर पई त सारुनि में हिकु सनो कीड़ो थींदो आहे, फ़सलनि में हिकु सनो कीड़ो थींदो आहे जेको तव्हांजे उन फ़सल खे खाई छॾींदो आहे। उहे झिरकियूं ऐं पखी उन कीड़े खे खाईंदा आहिनि जंहिं सबबु अन्न घणो थींदो हुयो। बसि उहो ई सबबु आहे जो तव्हां उन झिरकियुनि ऐं पखियुनि खे मारे छॾियो जेके उन कीड़े खे खाईंदा हुया। उहो ई सबबु आहे जो तव्हांजो हिन भेरे जो अन्न थोरो लथो आहे। दोस्तों, कुदरत जेको कानून ठाहियो आहे, जेको निज़ाम ठाहियो आहे, जेको माण्हू उन में हथु विझंदो आहे, जेको माण्हू उन निज़ाम सां उन कानून सां छेड़छाड़ कंदो आहे उन जो अंजाम बुरो ई थींदो आहे। तव्हां ॾिठो त उन जी थोरी ग़लती उन्हनि जो केॾो नुक़सानु करे छॾियो। ही सियारा, उन्हारा, गर्मियूं, सर्दियूं, पखी ऐं पखिण सभु रब जो निज़ाम आहिनि। दोस्तों, हिन वाक़े मां को माण्हू ईअं न सम्झे त पखियुनि खे फ़सल ते छॾे ॾियणो आहे, पर तव्हांखे पंहिंजे फ़सल जो बि ख़्यालु करिणो आहे ऐं उन्हनि वीचारनि पखियुनि जो बि ख़्यालु करिणो आहे छो त उहे बि रब जी मख़लूक़ आहिनि। तव्हांखे पंहिंजे फ़सल जो बि ख़्यालु करिणो आहे ऐं पखियुनि ऐं जानवरनि ते बि नरमी करणु इंसानियत जो हिकु जुज़ो आहे। अहिड़ा वाक़िया ऐं बयान ॿुधण लाइ हिन फ़क़ीर मोहम्मद सलीम करमी जे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं फॉलो कंदा त भाइरनि जी वॾी महिरबानी थींदी।